परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत जा नौजवान अमन लाइ तयार आहिनि ऐं उहे पुरअमन ख़ुशहाल पाड़ेसरी ॾिसणु चाहिनि था। असांजो वरगाव जी पर इतिहाद जी सियासत ते यकीन आहे। असांजी ऑपोज़िशन फ़ौज जी सियासत खां पुठिते हटण जी मुहिम न पई हलाए, पर इन ॻाल्हि ते एहतजाज करे रही आहे त फ़ौज ग़ैर आइनी मुदाख़लत नाहे कई। जेकॾहिं इमरान ख़ान सियासतदान बणिजणु चाहे थो त जमहूरियत पसंद जो किरदारु अदा करे। पाकिस्तान अंदर दहशतगर्दी में भारत मुलविस है। गडियल क़ौमुनि जे सिक्योरिटी काउंसिल से डोज़ियर शेयर किया है। आलमी बिरादरी उन जो एहतसाब करे। आलमी बिरादरी आडो भी सबूत रखंदासीं। भारत पाकिस्तान में अमन नथो चाहे। सीपीए के भी मुतासिर कर रहा है। परॾेही खाते जी मुल्कती वज़ीर हिना रब्बानी कर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं पाकिस्तान में गुज़िरियल 3 सालनि दौरान 1230 हमला थिया जेकी भारतीय ॻुझी एजेंसी राजा स्पॉन्सर थियल हुआ। आलमी बिरादरी जी ज़िम्मेवारी आहे त भारत जा हथ रोके। मुल्क के ॾेवाले थियण जो ख़तरो न आहे। कर्ज़ जूं अदायगियूं वक़्त सिर थींदियूं। हुकूमती मुआशी टीम के वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ब्रीफिंग। वफ़ाक़ी हुकूमत पारां डॉलर कणक ऐं भाण जी स्मगलिंग रोकण लाइ समूरनि इदारनि के मुतहरिक करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म पारां तलब कयल मुआशी सूरत हाल बाबति इजलास में वज़ीर आज़म के कर्ज़ की वापसी वारे शेड्यूल में IMF सां ॻाल्हियुनि बाबति आगाह कयो वियो। ज़रीर मौजिब इजलास के ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान के श्रीलंका बणाइण जी ख़्वाहिश रखंदड़नि खे मायूसी थींदी। इंशाअल्लाह पाकिस्तान जो ॾिवालो न निकिरंदो। अॻूणी हुकूमत पारां तबाह कयल मईशत के मुस्तहकम ऐं अवाम खे रिलीफ फराहम कयो वेंदो। हुकूमत मालियाती इदारनि सां कयल पंहिंजे कमिटमेंट पूरी कंदी। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त हू 17 डिसंबर ते पंजाब ऐं KP जी सूबाई असेंबलियूं टोड़ण जो ऐलान कंदो। क़ौमी असेंबली मेंबर ऐवान में वञी ॿीहर इस्तीफ़ाऊं ॾींदा, जंहिंखां पोइ 70% मुल्क इलेक्शन जे मूड में हलियो वेंदो। जेकॾहिं 70% मुल्क में चूंडूं कराइणियूं आहिनि त उन खां बहितर आहे त आम चूंडूं कराइजनि। वफ़ाक़ी हुकूमत पारां प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम ॿीहर शुरू करण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब ऐं वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शीज़ा फ़ातिमा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ जा शुरू कयल यूथ प्रोग्राम ॿीहर शुरू कया पिया वञनि। 25 लख नौजवाननि खे रोज़गार सां लॻायो वेंदो। वापार ऐं ज़राअत लाइ नौजवाननि खे आसान कर्ज़ फराहम कयो वेंदो। हुकूमत संभालण बैदि वज़ीर आज़म जी पहिरीं अवलियत माशियत जी बहाली हुई। PTI पंहिंजे दौर में नौजवाननि लाइ हिकु बि मनसूबो शुरू न कयो, रुगो इल्ज़ाम गारियूं ऐं विछुड़नि जी सियासत कई। PTI वारा मुफ़्त में पघारूं खणी रहिया आहिनि। असेंबली छो नथा वञनि? ज़िबानी ॻाल्हियूं न कयूं। असेंबली नाहे पसंदि त सीटूं बि ख़ाली कयो। सुप्रीम कोर्ट में नेब तरमीम ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कंहिं तक खे नुमाइंदे खां सवाइ ऐं असेंबली खे ख़ाली नथो सघिजे। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त स्पीकर सामूरी इस्तीफ़ाऊं गॾु मंज़ूर छो न करे रहियो आहे। कंहिं मेंबर खे मसइलो हूंदो त हू पाण ई एतिराज़ कंदो। स्पीकर खे 4 ॾींहनि में इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण जो हुकुम ॾियूं त छा PTI तयारु आहे? PTI जे वकील चयो त अदालत अहिड़ो हुकुम ॾिए थी त असां तयारु आहियूं। PTI जे वकील ख्वाजा हारिस पंहिंजा दलील मुकमल करे वरिता।
सिंध जे ॿोॾ मुतासिरनि लाइ घर ठाहे ॾियण लाइ 3 लख रुपया ॾियण जो ऐलान। पहिरीं किस्त 50,000 रुपया जनवरी जे पहिरें हफ़्ते खां जारी कई वेंदी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह सेवण जे ॻोठ बंगल बोज़दार में ॿोॾ मुतासिरनि खे ख़िताब कंदे चयो आहे त ॿोॾ मुतासिरनि जे अननि जो अहसास आहे। सर्वे जो कमु शुरू थी चुको आहे। समूरनि ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाहे ॾींदासीं। सिंध हुकूमत मुतासिरनि जी मदद लाइ पंहिंजो समूरो ज़ोर लॻाईंदी। ताजिकिस्तान जो सदर इमाम अली रहमान 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। वज़ीर आज़म हाउस में आमद ते शहबाज जो ताजिक सदर जो शानदार आदरभा खेसि गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। पाकिस्तान विच एशियाई रियासतुनि सां मज़बूत लाॻापा चाहे थो। पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में भाइराणा लाॻापा आहिनि। लाॻापा वधीक सगारा थी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि में ॿतरफ़नि लाॻापनि खे हथी ॾियण जा ख़्वाहिशमंद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ताजिकिस्तान पाकिस्तान सां लाॻापनि खे ख़ासि अहमियत ॾिए थो। पाकिस्तान सां ॿतरफ़ी वापार खे वधी ठाहिण लाइ ख़्वाहिशमंद आहियूं। ताजिक सदर इमाम अली जो बयानु। वफ़ाक़ी सरकार पारां नाराज़ इत्तेहादी जमात BNP मैंगल सां मामलात ते थियण जी दावा। BNP मैंगल पारां तरदीद कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त BNP मैंगल सां मामलात तइ थी विया आहिनि। अख़्तर मैंगल मौक़िफ़ आहे त बिल खे रुगो रेकॉर्ड ताईं महदूद करियो। तरमीम हू आणे रहिया आहिनि। असां उन खे सपोर्ट कंदासीं। BNP मैंगल जी नायब सदर मलिक वली काकड़ चयो आहे त आज़म नज़ीर तारड़ जो बयानु हक़ीक़तनि जी उबतड़ ऐं मामले ते डेड लॉक बरक़रार आहे। बलूचिस्तान जे कुदरती वसीलनि जो तोहफ़ो BNP मैंगल जी अवलीन तरजीह आहे। इलेक्शन कमीशन पीपल्स पार्टी जी अॻुवान फरियाल टालपू जी नाअहली लाइ दाख़िल दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन PTI अॻुवान पारां दाख़िल दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त फरियाल टालपू नामज़दगी काग़ज़ में पंहिंजा असासा दुरुस्त तरीक़े सां ज़ाहिर कया आहिनि। दरख़्वास्त गुज़ार सही नमूने सां पंहिंजो केस पेश न करे सघिया आहिनि। PTI अॻुवान अरसलान ताज ऐं राबिया अज़हर फरियाल टालपू जी नाअहली लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। पीपल्स पार्टी अॻुवान फरियाल टालपू चयो आहे त अदालत कूड़े केसनि में सुरख़ुरू कयो आहे। इहा कामयाबी सच जी फतह ऐं जियालनि जी दुआ जो समर आहे। इहा फतह चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे आहे। PTI पारां अवाम खे हक़ीक़ी नुमाइंदनि खां महरूम करण वारी साज़िश नाकाम थी। कराची जे शहरनि लाइ बिजली 2.5 रुपया सहांगी। नेपरा कराची वासियुनि लाइ बिजली जे अघनि में 2 रुपया 45 पैसा फ़ी यूनिट घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। के इलेक्ट्रिक जे अक्टूबर महीने जी फ्यूल चार्ज एस्टिमेट जी मद में 2 रुपया 45 पैसा फ़ी यूनिट घटिताई जी मंज़ूरी ॾिनी वई। उमरकोट में घर ते छापो। वॾी मिक़दार में सरकारी दवाऊं हथ। असिस्टेंट कमिश्नर मोती चौक वटि मुकेश कुमार जे घर ते छापो हणी सरकारी दवाउनि जी खेप हथ करे वरिती। हथायल दवाउनि सिहत खाते उमरकोट खे मरीज़नि में मुफ़्त विरहाइण लाइ मिलियूं हुयूं। नंगर पारखर वेझो शिकारियुनि नायाब नस्ल जा 4 हिरण मारे छॾिया। जवाबदार फरार। ॻोठ साकुर वेरो में राति देर सां शिकारी नायाब नस्ल जे 3 हिरणनि जो शिकार करे खणी विया।
एक ज़ख़्मी हिरण फतकी मरी वियो। ॻोठाणनि मुअल हिरण ज़बह कयल हिरण जो रत ऐं गोलियुनि जा खोल सबूत तौरु हथ करे वरिता। गौसपुर भरसा कार ड्राइवर अगवा हथियारबंदन लाड़काड़े में मुसाफ़िरनि के रूप में टैक्सी बुक कराई है। ॻोठ दड़े संदराणी ते कचिज वारे इलाइक़े में कार के छॾे लाड़काड़े वासी ड्राइवर ज़ाहिद हुसैन उमराणी के खड़ी विया। रते देरे भरसा पुराने तकरार तां फीसन कत्ल नौजवान ज़ख़्मी। शिकारपुर रोड ते बलोच कांचे वटि हथियारबंदनि जी फायरिंग में 55 वरियनि जो अब्दुल करीम रिंद मारिजी वियो। ज़ख़्मी समंदर शहर अस्पताल मुंतक़िल। तंगवाणी जी तोज शाख वारे इलाइक़े में महीनो अॻु अगवा थियल मासूम ॿारड़ो बाज़ियाब। पुलिस पारां मुक़ाबले जी दावा। मसरूर बखराणी जी बाज़ियाबी ते वारसनि में ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई। सिंध यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण दौरान मुल्क ख़िलाफ़ नारेबाज़ी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार 4 शागिर्दनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त थी ॿुधणी। जांच ऑफिसर जी पेश न थियण ते हाई कोर्ट पारां कावड़ जो इज़हार। जांच ऑफिसर सुभाणे पेश नथो थिए त SSP जामशोरो पेश थिए। इहो बि नथो अचे त DIG या वरी IG सिंध खे पोइ घुराईंदासीं, अदालत जा रिमार्क्स। पाकिस्तान ऐं इंग्लैंड जूं टीमूं टियों टेस्ट मैच लाइ कराची पहुची वयूं। क़ौमी टीम जो फास्ट बॉलर नसीम शाह इंजरीअ जो शिकार। कुल्हे में तकलीफ़ सबबि कराची टेस्ट न खेॾी सघंदो। PCB जो चवणु आहे त टीम इंतज़ामिया नसीम जे मुतबादिल लाइ दरख़्वास्त नाहे ॾिनी। जब आओगी तो खोया हुआ पाओगी मुझे। मेरी तन्हाई में ख्वाबों के सिवा कुछ भी नहीं। मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हें। मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हें। मेरे कमरे में किताबों के सिवा कुछ नहीं। उम्र गुजरेगी इम्तिहान में क्या, दाग ही देंगे मुझको दान में क्या। मेरी हर बात बेअसर ही रही। मेरी हर बात नक्श है कुछ मेरे बयान में क्या। वाह। बोलते क्यों नहीं मेरे हक में, बोलते क्यों नहीं आबले पड़ गए जबान में क्या। साल हा साल और एक लम्हा कोई भी तो न इनमें बल आया। खुद ही एक दर पे मैंने दस्तक दी, खुद ही लड़का सा मैं निकल आया। सारी अक्लो होश की आसाइशें तुमने सांचे में जुनू के ढाल दी। कर लिया था मैंने अहदे तरके इश्क, कर लिया था मैंने अहदे तरके इश्क, तुमने फिर बाहें गले में डाल दी। ज़िंदगी जो ख़ुलासो ॿिनि सिटुनि में मुनफ़रिद अंदाज़ सां बयान करण जो गुर रखंदड़ नंढे खंड जे वॾे शाइर जॉन इलिया जी अॼु 91वीं सालगिरह मल्हाई वई। चाहींदड़नि पारां खेसि भेटा पेश।